नाज़रीन, तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड 6 जदीद प्रिंटिंग मशीनूं ज़ाया करे छॾियूं। सिंध हाई कोर्ट ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जूं जर्मनी खां मिलियल 6 प्रिंटिंग जूं जदीद मशीनूं ज़ाया थी वयूं। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ सिंध हाई कोर्ट सखर बेंच चीफ सेक्रेटरी सिंध खे हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां हुकुम ॾिनो वियो आहे त सिंध हुकूमत वॾे पैमाने ते इनक्वायरी करे 1996 खां रहंदड़ ज़िम्मेवार मुलाज़िमनि खे एंटी करप्शन मार्फत सज़ा ॾियारे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में केस हलंदड़ हो। 1996 ईस्वी में सिंध टेक्स्ट बुक बोर्ड खे जर्मनी जदीद क़िस्म जूं प्रिंटिंग मशीनूं सूखड़ी तौरु ॾिनियूं हुयूं। जीअं सिंध में स्कूलनि खे वक़्त सिर किताब मिलनि ऐं आउट सर्विस जो महांगो ठेकेदारी सिस्टम बि ख़तमु थिए, जंहिं ते हाई कोर्ट पारां 28 फरवरी 2023 ते इंक्वायरी जो हुकुम ॾिनो वियो। इंक्वायरी टीम जी रिपोर्ट में ॼाणायो वियो त उहे मशीनूं खोलियूं ई न वयूं ऐं नतीजे में 4 मशीनूं मुकमल तौरु ख़तमु आहिनि ऐं 2 मशीनूं ॻरी रक़म सां मरमत बैदि हलाए सघजनि थियूं। जंहिं ते सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां फ़ैसिलो जारी कंदे चीफ सेक्रेटरी सिंध खे फौरी तौर ते जांच करे 1996 ईस्वी खां प्रिंटिंग जे शोबे तोड़े लाॻापियल मुलाज़िमनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जा हुकुम ॾिना आहिनि। ईंदड़ ॿुधणी 20 डिसंबर ते मुक़ररु कई वई आहे।